केमिस्ट्री क्लास 9 बाब चौथों कीमियाई बॉन्डिंग सबक 13 एडहेसिव्स। आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजजुल्ला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एडहेसिव्स, एडहेसिव सोर्सिस, एडहेसिव्स टाइप्स एंड एडहेसिव्स यूज़िस। व्हाट इज़ एडहेसिव? एडहेसिव छा आहे? Adhesive is a compound like epoxy resins and glues that bonds two items together. Adhesive हिकिड़ो मुरकिब थींदो आहे, मिसाल जे तौर ते epoxy resins या glue खोर वग़ैरह जेको ॿिनि शयुनि खे पाण में ॻंढींदो आहे। epoxy adhesive, resin glue, polyvinyl acetate, natural rubber etc. इहे मिसाल आहिनि कंहिं बि adhesive जा। एडहेसिव आम तौर ते असांजे घरनि में इस्तेमालु थींदो आहे किन बि शयुनि खे चिंबड़ाइण जे लाइ। मिसाल जे तौर ते तव्हां खोर इस्तेमालु कंदा आहियो, मिसाल जे तौर ते तव्हां समद बॉन्ड इस्तेमालु कंदा आहियो, मिसाल जे तौर ते एल्फी इस्तेमालु कंदा आहियो। इहे समूरियूं शयूं एडहेसिव जा मिसाल आहिनि, मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। एडहेसिव हिकिड़ो कीमियाई मुरकिब आहे जेको ॿिनि शयुनि खे पाण में मिलाइण जे लाइ कमु ईंदो आहे। एडहेसिव सोर्सिस, एडहेसिव असांखे किथां मिलंदो आहे? एडहेसिव असांखे कुदरती तौर ते नेचुरली बि मिलंदा आहिनि ऐं उहे सिंथेटिक हथरादू लेबोरेटरीज़ में इंडस्ट्रीज़ में तयारु पिणु कया वेंदा आहिनि। नेचुरली असांखे ॿूटनि मां, एनिमल्स मां, मिसाल जे तौर ते स्टार्च, डेक्स्ट्रिन, कैसीन ग्लू, ब्लड अल्ब्यूमिन ग्लू, बीज वैक्स, ट्री सेप वग़ैरह जी सूरत में असांखे एडहेसिव मिलंदा आहिनि। ही वण मां निकितल उन जी रस आहे जंहिंखे आम तौर ते असां खोर ई सॾींदा आहियूं। इन खे पिणु एडहेसिव तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। या वरी अॻूणे जेके मिस्री माण्हू हुया उहे छा कंदा हुया त अटो जेको आहे उहो पाणीअ में मिलाए करे ऐं ग्लू ठाहींदा हुया। ही तरीक़ेकार हाणे बि आम तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। कणिक जे अटे खे खणी करे पाणी में मिलाए ऐं उन जो पेस्ट ठाही वेंदी आहे, उहा खोर जो कमु ॾींदी आहे। हिन जा हिकिड़ो प्रॉब्लम आहे त हिन जी स्ट्रेंथ जेका आहे उहा घटि हूंदी आहे। जेको नेचुरली असांखे मिलंदा आहिनि एडहेसिव्स उहे मज़बूत घटि हूंदा आहिनि। ॿियो जेको आहे सो एनिमल स्किन, बोन्स ग्लू या अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो पेपर रीड वग़ैरह में ही खोर जेको आहे अटे वारो कणिक वारो जेको आहे उहो एंशियंट इजिप्शियंस जेके हुया उहे इस्तेमालु कंदा रहंदा हुया। सिंथेटिक जेकी एडहेसिव्स आहिनि उन में हिकिड़ो क़िस्म आहे थर्मोसेटिंग एडहेसिव्स। थर्मोसेटिंग एडहेसिव्स जेके आहिनि उहे एडहेसिव आहिनि जेके गरम करण ते उहे सेट थींदा आहिनि, पंहिंजो कमु कंदा आहिनि। इहे सॉल्वेंट फ्री लिक्विड्स, सॉलिड्स या सेमी सॉलिड्स जी सूरत में मार्केट में मौजूदु हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते इपॉक्सीज़, पॉलिस्टर्स, पोलियमाइड्स, फिनोलिक्स। इहे छा हूंदो आहे, इनफ्यूज़ेबल हूंदा आहिनि। इहे रिझंदा कोन्हनि के ऐं ॿियो आहे त इहो इनसॉल्यूबल हूंदा आहिनि। इहे पाणीअ में ॻरंदा बि कोन्हनि के। हीट एंड सॉल्वेंट रेज़िस्टेंट हूंदा आहिनि। गर्मीअ खे बि इहे मुंहुं ॾेई वेंदा आहिनि ऐं कंहिं बि जेको ॻारींदड़ हूंदो आहे उन जे ख़िलाफ़ बि इन्हनि जी ताक़त मज़बूत हूंदी आहे। थर्मोसेटिंग एडहेसिव्स जेके आहिनि उहे ॻरियुनि शयुनि खे पाण में मिलाइण जे लाइ कमु ईंदा आहिनि। मार्केट में मुख़्तलिफ़ नालनि सां ही मुरकिब एपॉक्सीज़, पॉलिस्टर्स, पोलियमाइड्स इहे मौजूदु हूंदा आहिनि। सिंथेटिक एडहेसिव्स में जेको ॿियो क़िस्म आहे हथरादू तयारु थींदड़ एडहेसिव्स जो, उहो आहे थर्मोप्लास्टिक एडहेसिव्स। एन एडहेसिव दैट हार्डन्स अपॉन कूलिंग। ही वरी उहे एडहेसिव आहिनि जेकी थधे करण ते उहे सख़्तु थी वेंदा आहिनि। अवेलेबल कॉमनली एज़ हाउस होल्ड आइटम्स। इहे असांजे घरनि में पिणु आम तौर ते मौजूदु हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते पोलियमाइड्स, पॉलीविनाइल अल्कोहल, पॉलीविनाइल एसीटेट, सेल्यूलोज एसीटेट।
या सिएनोक्राइलेट ऐं वग़ैरह वग़ैरह। ही पाणीअ जी हिननि में जेका रेज़िस्टेंस हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे। पाणी लॻुनि त हिननि जो जेको बॉन्ड आहे उहो कमज़ोर थी वेंदो। फ्यूज़ेबल हूंदा आहिनि, इहे रिझी सघनि था, ऐं सॉल्यूबल हूंदा आहिनि, कंहिं बि सॉल्वेंट में इहे ॻरी वेंदा। यूज़्ड फॉर लाइट लोड्स, हल्कनि शयुनि खे, जीअं काठ जूं शयूं थियूं, चमड़े जूं शयूं थियूं, प्लास्टिक जूं थी वियूं, पना थी विया, उन्हनि खे पाण में मिलाइण जे लाइ हिननि जो इस्तेमालु थींदो आहे। ही एडेसिव त तव्हां ॾिठो हूंदो, जंहिंखे असां पहिरियां गरम थींदो आहे त इहो मेल्ट थी वेंदो आहे, ऐं जेॾी महिल इहो कूल थींदो वेंदो आहे त इहो थधो थींदो वेंदो आहे ऐं हुनजो बांड ठहंदो आहे। आमतौर ते टैप सॉल्यूशन जेका घरनि में इस्तेमालु थींदी आहे, इहे शयूं जेके आहिनि समूरियूं, उहे थर्मोप्लास्टिक एडेसिव्स जा मिसाल आहिनि। एडेसिव टाइप्स, एडेसिव जा जेके क़िस्म आहिनि, डिपेंडिंग अपॉन द वे एडेसिव वर्क्स, एडेसिव कहिड़े तरीक़े सां कमु करे थो, उन जे बुनियाद ते इन जी क्लासिफिकेशन जेका आहे उहा असांखे हिकिड़ी मिले थी रिएक्शन बेस्ड। त कहिड़ा जेके एडेसिव आहिनि उहे रिएक्शन करे ऐं पोइ बॉन्ड ठाहींदा आहिनि, ऐं ॿिया आहिनि नॉन रिएक्शन बेस्ड, जेकी रिएक्शन करण खां सवाइ ई वंडरवॉल्स फोर्सिस जी मदद सां या फिज़िकल हिकिड़ो बॉन्ड ठाहिण जी मदद सां उहे बॉन्ड ठाहींदा आहिनि, ॿिनि शयुनि खे मिलाईंदा आहिनि। इहे ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे रिएक्शन बेस्ड, ॿियो आहे नॉन रिएक्शन बेस्ड। नॉन रिएक्शन बेस्ड में इमल्जन बेस्ड एडेसिव अची वञनि था, जीअं पॉलीविनाइल एसीटेट आहे। इहे सस्ता हूंदा आहिनि, पर इहे पाणी जेकर हिननि खे लॻो त इहे अनस्टेबल थी वेंदा, हिननि जो बॉन्ड टुटी पवंदो। वुड वर्क में, काठ जे कम में इहे तमामु सुठे तरीक़े सां इमल्जन बेस्ड एडेसिव इस्तेमालु थींदा आहिनि। ॿियो क़िस्म आहे सॉल्वेंट बेस्ड एडेसिव जो। हे नॉन रिएक्शन जा टाइप्स आहिनि। सॉल्वेंट बेस्ड एडेसिव यानी कंहिं बि सॉल्वेंट में हिननि खे ॻारे ऐं पोइ उन्हनि खे हिकिड़े खोर वांगुरु इस्तेमालु कयो वेंदो आहे। जीअं तव्हां जेकॾहिं कणिक जो अटो था इस्तेमालु कयो, उनखे पाणी में मिलायव, पाणी हुनजो सॉल्वेंट आहे, त तव्हांजो एडेसिव जेको आहे उहो तयारु थी वेंदो। वाइट ग्लू आहे, रबड़ वग़ैरह आहे, इहे जेके आहिनि सॉल्वेंट बेस्ड एडेसिव आहिनि। ही एक्सपेंसिव थींदा आहिनि, इहे असांखे तमामु घणा महांगा पवंदा आहिनि। टियों जेको क़िस्म आहे नॉन रिएक्शन बेस्ड एडेसिव जो, उहो आहे प्रेशर सेंसिटिव एडेसिव। उन में रबड़ या लेटेक्स अची थो वञे, एक्राइलेट अचे थो, सिलिकॉन्स जेके आहिनि उहे अची वञनि था। इहे वंडरवॉल्स फोर्सिस जे नतीजे में हिकिड़ो बॉन्ड ठाहींदा आहिनि, ॿिनि शयुनि खे पाण में मिलाईंदा आहिनि। नॉट बेस्ड फॉर हैवी लोड सबस्ट्रेट, ॻरियुनि शयुनि खे ॻंढण जे लाइ ही तव्हां प्रेशर सेंसिटिव एडेसिव इस्तेमालु नथा करे सघो। मिसाल जे तौर ते टेप सॉल्यूशन आहे, उन ते बि असां जॾहिं थोरो प्रेशर अप्लाई कंदा आहियूं तॾहिं उहा कंहिं शइ खे ॻंढींदी आहे। ही नॉन रिएक्शन बेस्ड जा टे क़िस्म आहिनि। ॿियो जेको क़िस्म आहे असां वटि, उहो आहे रिएक्शन बेस्ड। उन में ॿ क़िस्म अची था वञनि, हिकिड़ो आहे मल्टीपल पार्ट एडेसिव, मोर देन वन रिएक्टेंट्स आर मिक्सड। हिन में छा थींदो आहे त हिक खां वधीक जेके एडेसिव आहिनि उहे पाण में मिलाए करे असां हिकिड़ो एडेसिव ठाहींदा आहियूं जेको मज़बूत हूंदो आहे। उन में मिसाल जे तौर ते पॉलीयूरेथेन आहे, पॉलीअमाइड्स आहिनि, एपॉक्सी रेज़िन्स आहिनि, कैन बी यूज़्ड फॉर हैवी लोड सबस्ट्रेट्स। ॻरियुनि शयुनि खे मिलाइण जे लाइ, उन्हनि जे विच में उन्हनि खे चिंबड़ाइण जे लाइ मल्टीपल पार्ट एडेसिव जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि, ऐं उहे रिएक्शन करे उन्हनि शयुनि खे पाण में ॻंढींदा आहिनि। हे शयूं जो पाण में मिलाईंदासीं असां मोर देन वन रिएक्टेंट्स, त उहे पाण ई हिक ॿिए सां रिएक्शन कंदियूं आहिनि, पोइ उन्हनि जो एडेसिव तयारु थींदो आहे जेको मज़बूत हूंदो आहे। ॿियो आहे वन पार्ट एडेसिव, यानी का बि हिकिड़ी शइ हुजे, घणियूं न मिलायो, हिकिड़ो ई एडेसिव हुजे, त उहो पिणु उहे वरी छा ते रिएक्शन कंदा आहिनि, उन्हनि खे लाइट लॻे त उहे रिएक्शन करे किन शयुनि खे चिंबड़ाईंदा, या तव्हां उन्हनि खे हीट ॾींदा आहियो त पोइ रिएक्शन कंदा आहिनि, या वरी उन्हनि खे मॉइस्चर लॻी त पोइ उहो रिएक्शन करे ॿिनि शयुनि खे पाण में मिलाईंदा आहिनि। एडेसिव यूज़िस, एडेसिव्स जा इस्तेमाल। नंबर पहिरियों, इपॉक्सी एडेसिव इज़ मोर एक्सपेंसिव एज़ कंपेयर टू रेज़िन ग्लू। रेज़िन ग्लूअ जे हिसाब सां इपॉक्सी एडेसिव जेको आहे उहो वधीक महांगो हूंदो आहे। बोथ आर सिंथेटिक एडेसिव्स, ॿई हथरादू तयारु कया वेंदा आहिनि, एंड रिक्वायर मिक्सिंग बिफोर यूज़। इन्हनि खे इस्तेमालु करण खां अॻु में पाण में मिलायो वेंदो आहे। इपॉक्सी हार्डन्स मच फास्टर, जेको इपॉक्सी असांजो एडेसिव आहे उहो तकिड़ो जेको आहे सो सुकी वेंदो आहे देन रेज़िन ग्लू।
रेज़िन ग्लू खां अॻु में हो सुकी वेंदो आहे। वी कैन यूज़ एडहेसिव एनी टाइम टू रीअटैच द ब्रोकन ऑब्जेक्ट्स। इन एडहेसिव खे वरी ॿीहर बि इस्तेमालु करे सघिजे थो शयुनि खे मिलाइण जे लाइ। मिसाल जे तौर ते पॉलीविनाइल एसीटेट इज़ अ कॉमन वाइट ग्लू। आम तौर ते जेको अछो खोर हूंदो आहे उहो पॉलीविनाइल एसीटेट आहे। इट इज़ यूज़ड इन बुक बाइंडिंग। उहो किताबनि जी बाइंडिंग में कमु ईंदो आहे। नंबर ॿियो आहे पॉलीयूरेथेन ग्लू इज़ अ फ्लेक्सिबल एडहेसिव। इहो हिकिड़े क़िस्म जो लचकदार एडहेसिव आहे। इट इज़ यूज़ड इन फिक्सिंग ऑफ सोल्स टू द बॉडीज़ ऑफ शूज़ एंड वुड वर्किंग। पॉलीयूरेथेन ग्लू आम तौर ते जूतनि खे ॻंढण जे लाइ कमु ईंदो आहे। ऐं ॿियो जेको आहे सो जेकी काठ आहे उन्हनि जा टुकड़ा पिणु पाण में मिलाइण जे लाइ कमु ईंदो आहे। नंबर टियों आहे नेचुरल रबर। नेचुरल रबर बॉन्ड टू सबस्ट्रेट ऑन कॉन्टेक्ट। शयुनि खे उहो पाण में कॉन्टेक्ट यानी उन्हनि खे जेकॾहिं पाण में मिलाइजे त कंहिं बि शइ खे ॻंढे सघे थो। इट इज़ यूज़ड इन सेल्फ एडहेसिव इनवलप्स। जेकी लिफ़ाफ़ा पंहिंजो पाण में चिंबड़ंदा आहिनि उन्हनि में इहो नेचुरल रबर जो बॉन्ड जेको आहे उहो इस्तेमालु थियल हूंदो आहे। नंबर चौथों आहे कंडक्टिव एडहेसिव इज़ कॉमनली यूज़ड इन इलेक्ट्रॉनिक्स टू रिपेयर इक्विपमेंट। जेको कंडक्टिव एडहेसिव आहे उहो बिजलीअ वारनि औज़ारनि में उन्हनि जी रिपेयरिंग जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। नंबर 5 आहे The excellent adhesive properties of epoxy resins are due to the attractive forces between the epoxy resin and the surface of the substrate. epoxy resins जूं जेके कमाल एडहेसिव जूं चिंबड़ण वारियूं ख़ासियतूं आहिनि उहे इन जे करे हूंदियूं आहिनि जो सबस्ट्रेट जी सरफेस ऐं epoxy resins जे विच में तमामु घणियूं ताक़तवर अट्रैक्टिव फोर्सिस हूंदियूं आहिनि जेके उन्हनि खे चिंबड़ण में मदद ॾींदियूं आहिनि। One of the most common uses of epoxy resin is for adhesive purposes. For that purpose, epoxy resin is used in the construction of vehicles, trucks, boats and aircrafts. इन जे करे epoxy जेको रेज़िन आहे उहो गाॾियुनि में, ट्रकुनि में, ॿेड़ियुनि में, इवन हवाई जहाज़नि में पिणु इस्तेमालु थींदो आहे। इन जे ख़ुश्क थियण जो टाइम बि 6 खां 30 मिंट हूंदो आहे वधि में वधि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेकी एडहेसिव्स आहिनि उहे मार्केट में मौजूदु हूंदा आहिनि। असांजे घरनि में पिणु जेके बि तव्हां मुरकिब शयुनि खे ॻंढण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियो उहे बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एडहेसिव्स हूंदा आहिनि। असांजो ॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।